ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ॼाम नवाज़ अली मां आसफा भुट्टो ज़रदारी ॼाम नवाज़ अली पहुची रही आहे। पीपी अॻवाननि ऐं उम्मीदवारनि सां गॾु आसफा भुट्टो ज़रदारी 1 वॻे ॼाम हाउस पहुचंदी। ॼाम हाउस खे झंडनि ऐं पैना फ्लैग सां सिंगारियो वियो आहे। वॾे अंग में पीपल्स पार्टी जे जियालनि जा काफ़िला अचणु शुरू थी विया आहिनि। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। ॼाम नवाज़ अली मां आसफा भुट्टो ज़रदारी ॼाम नवाज़ अली पहुची रही आहे। पीपी अॻवाननि ऐं उम्मीदवारनि सां गॾु आसफा भुट्टो ज़रदारी 1 वॻे ॼाम हाउस पहुचंदी। ॼाम हाउस खे झंडनि ऐं पैना फ्लैग सां सिंगारियो वियो। वॾे अंग में पीपल्स पार्टी जे जियालनि जा काफ़िला अचणु शुरू थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नासिर नवां सां शेयर कयूं पिया। ॼाम नवाज़ अली मां जिते आसफा भुट्टो ज़रदारी पहुची रही आहे। पीपी अॻवाननि ऐं उम्मीदवारनि सां गॾु आसफा भुट्टो ज़रदारी 1 वॻे ॼाम हाउस पहुचंदी। ॼाम हाउस खे झंडनि ऐं पैना फ्लैग सां सिंगारियो वियो आहे। वॾे अंग में पीपल्स पार्टीअ जे जियालनि जा काफ़िला बि अचणु शुरू थी विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे ॼाम नवाज़ अली में आसफा भुट्टो ज़रदारी पहुची रही आहे। पीपी अॻवाननि ऐं उम्मीदवारनि सां गॾु आसफा भुट्टो ज़रदारी 1 वॻे ॼाम हाउस पहुचंदी। ॼाम हाउस खे झंडनि ऐं पैना फ्लैग सां सिंगारियो वियो आहे, जॾहिं त वॾे अंग में पीपल्स पार्टीअ जे जियालनि जे काफ़िला अचण बि शुरू थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मोतीराम खां। जी मोतीराम, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी जेको 1 बजे जेको आहे ॼाम नवाज़ अली में पहुचंदी। ॼाम नवाज़ अली खे झंडनि ऐं पंहिंजो पैना फ्लैग सां सिंगारियो वियो आहे ऐं पीपल्स पार्टी जे अॻवान ॼाम शबीर अली ख़ान जेको आहे सो वॾे अंग में माण्हुनि बि शिरकत कई आहे। जी ठीक है मोतीराम, अमान जी मेहरबानी अपडेट करण लाइ।